तो छा मसलो आहे? सर असां सुबुह जो जेॾीमहिल असां शाबेग साहब की स्कूल में वियासीं ऐं सभु टीचर त शाबेग साहब की साहब जेको पाण आहे उहो स्कूल में दाख़िल थियो ऐं हिकु टीचर खे अची हुन धक हयां, हुनखे ठोंशा बि हयां, हुनखे चमाटूं बि हयूं ऐं हिकु कुर्सी जो मतिलबु चेयर जी फटी पियल उहा बि हुनखे उछारे हई जेका हुनखे हिते कुल्हे ते लॻी ऐं इहो मां पाण ॾिठो। उन उस्ताद जो नालो छा आहे? उन उस्ताद जो नालो आहे ज़ुल्फ़कार अली साहब की, ठीकु आहे, जेको प्राइमरी टीचर आहे उते। सो उन खां बाद में हुन साबकी साहब इहा बि धमकी ॾिनी, मतिलबु पंहिंजो ई उते माण्हू बीठो हुउसि, हुनखे चयईं त गन खणी अचो त मां हिननि टिनी उस्तादनि खे मारींदुमि जेके बि मतिलबु उते मौजूदु हुआसीं उस्ताद, ठीकु आहे। उन खां अलावा वरी असांखे इहा बि धमकी ॾिनी वई त अॼु खां बाद में हिन स्कूल में न अचिजो, हिते ईंदव त असां तव्हांखे मतिलबु मौत मारे हिकिड़े असांखे धमकी ॾिनई, ठीकु आहे। ऐं उन जी असां एप्लीकेशन असां पंहिंजे जेके ऑफिसरान आहिनि, जेके बि आहिनि मोरे में नौशहरे में, असां उन्हनि खे फॉरवर्ड कई आहे ऐं असां मीडिया जे ज़रिए बि अपील था कयूं त असांखे इन स्कूल जे हवाले सां असांखे सेफ्टी ॾिनी वञे या त वरी असांखे कंहिं अहिड़े स्कूल में ट्रांसफ़र कयो वञे जिते असां सुकून सां वञी करे असां ॿारनि खे पढ़ाए सघूं।